ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। बहराम खां मोहम्मद मिठल बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ बहराम उत्तर सिंध जे मशहूर दरगाह सैयद हाकिम अली शाह पट वारे जलाली कलंदरीअ जो 81 उर्स मुबारक वॾी धामधूम सां शुरू, जंहिंमें सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब सूबे खां अक़ीदतमंद पांधीअड़ा पहुचण शुरू थी विया आहिनि। सिंध बलोचिस्तान मेन रोड ते मेले जूं रस्मूं हुजण करे अक्सर ट्रैफ़िक जाम रहण जो मामूल बणियल आहे। सिंध धरती सैयदनि औलियानि फ़क़ीरनि जी धरती रही आहे। ही मेलो सिंध सूबे जे चोथे नंबर ते वॾी गादी ऐं सिंध बलोचिस्तान में रोड ते आहे। मेले में ईरानी सर्कस, मौत जा खूह, वॾा झूला, चोडेल, मैजिक शो, फनकारनि जा थिएटर, चिड़ियाघर, मीनारकी ऐं मिठाई जूं बाज़ारूं लॻी विया। मेला सिंध जी सक़ाफ़त सां गॾोगॾु तारीफ़ तफ़रीह जा पिणु मर्कज़ आहिनि, जंहिंमें अची माण्हू लुत्फ़ अंदोज़ थिए थो। इलाइक़े जे माण्हुनि जो चवणु आहे त सॼो साल इंतज़ारु हूंदो आहे त हाकिम शाह पट वारे जो मेलो अचण सां दोस्तनि अज़ीज़नि खे दावतूं ॾेई उन बहाने सां घुराए ॻोठनि में मच कचरियूं, देसी खाधा, मच्छी पली वग़ैरह छोक सां महिमाननि जी ख़िदमत कंदा आहियूं। ही ज़िंदगीअ जूं यादगिरियूं आहिनि।